सियासी तरह उन वक्त में टिन उस्तादन का नाला असांजे हिन इलाइक़े में मशहूर थिया। साईं अब्दुल हकीम हालेपोटो, साईं फैज़ मोहम्मद तालपुर ऐं खादम तालपुर। इन सॼे सफ़र में आऊं साईं हकीम तमाम घणो गॾु रहियासीं। हिकिड़ो अहिड़ो दौर आयो जंहिं दौर में अवामी तहरीक जा तमाम सीनियर तरीन माण्हू वो जुदा थी विया। फाजुल शहीद थी वियो ऐं ज़िले बदीन जी क़यादत में जेके वॾा नाला हुआ उहे सफ़र खां जुदा थी विया। हिते जेकॾहिं अवामी तहरीक की नुमाइंदगी कई वो साईं हकीम हालेपोटो। साईं हकीम जंहिंजे भाइरनि भेनरनि चयो तो अज़ीम हो, बेमिसाल हो। उनकी जदोजहद, उनकी कुर्बानी, लांग मार्चन में सॼी फैमिली समेत पंध करण, नारा हणण, गीत गायण, इल्तिजाम संभालण ऐं तनक़ीदूं ॿुधण, इन्हनि सभिनी खूबियुनि जो मालिक ऐं पाण अर्पींदड़ वाकई साईं हकीम ही हो। इहो समूरो किरदार जेको साईं हकीम जो असांजे साम्हूं आयो, मुंहिंजी नज़र में उन्हीं ठाहिण में अवामी तहरीक के सॼे साथ सां गॾु जंहिं हिकु फर्द जो मुखी ऐं पहिरियों ऐं सभ खां अवल वॾो रोल हो ऐं किरदार हो, उहो मोहतरम रसूल बख्श पलियो साहब। ऐं इहो क्रेडिट सिंध जे अंदरि पलियो साहब खे ई वञे थो, जंहिं हारियुनि, मज़दूरनि, हेठे तबके जे अणपढ़ियल माण्हुनि खे तंज़ीमनि दराणे, सियासत सेखारे, जदोजहद जा फंड सेखारे, कारकुन मां क़यादतूं ॾेई ऐं साईं हकीम जहिड़ा किरदार पैदा कया। अॼु जी सूरत हाल में दोस्तों की पर्ची ॾिनी आहे खैरपुर गंबो में दोस्तों इमदाद विराइजे पई। उहा इमदाद जेका असां कुछ माण्हुनि खे मिले थी, कुछ कोन थी मिले। अवामी तहरीक की क़यादत खे सॼी ख़बर आहे इमदादूं कहिड़ियूं पियूं मिलनि। हिकिड़ी इमदाद उहा पई मिले जेका तव्हां ॾिसो पिया टीवी ते, अख़बार में, मीडिया ते अचे पई। माण्हू कतार में बीठा आहिनि, 10 किलो अटे जी थैली आहे, किलो खंड आहे, हिकिड़ो दॿो चांहि जो आहे, लूण जी थैली आहे, 2 किलो चांवर आहिनि, किलो डालडा आहे, दाल 2 किलो है, समूरो वजन इन इमदाद जो 18 किलो है। जेका इमदाद मिले थी इन जिले के अंदर एंजोज 24 किलो जी इमदाद टोटल एक दफो मानन ते पहुंचाए। इन इमदाद जे लाइ माण्हू लच्छूं खाइन था, मिंथूं कन था, ओता कन बगलन ते सुबह खां शाम ताईं वेहन था। नतीजे तौर वॾी मेहरबानी थिए थी तो थैली मिले थी। इहा हालत ॿूड सतायल हिन इलाइक़े जे माण्हुनि सां कई वञे थी। ॿी इमदाद गवर्नमेंट ॾे पई, नादरा जो पाकिस्तान कार्ड, जंहिंमें 10,000 रुपया चवनि था मिलंदा, 20,000 तव्हांखे बाद में मिलंदा। 4-4, 5-5 ॾींहं हज़ारे माण्हू सेंटरन ते वञनि था। रात पइजी वञे थी तो उते रोडनि ते उन नंबर मुताबिक सुम्ही रहनि था। ॿिए ॾींहुं वरी उतां शुरू थियनि था। कार्ड उन्हनि ठहनि था जेके पुलिस वारो छॾे थो, जेके अंदरि वेठल कामोरो घुराए थो, जेको के पीपल्स पार्टी जे कामरेड जो ख़ास माण्हू आहे, या जेको 100-200 रुपया कार्ड ते
के माण्हू जी मरफत लिस्ट ॾे थो, कार्ड उनजो ठहे थो, बाक़ी माण्हू सेंटर ते धिका खाई दर बदर थी अज़तन खां वधीक अज़तूं बर्दाश्त करे हिननि 2 महीननि में गुज़रिया आहे। खैरपुर कंबो में जेको तव्हांखे इमदाद ॾींदा इहा 17 किलो जी थैली मिलंदी, ॿियो छा मिलंदो? जेके बि ऐलान छा आहे, केतिरा अरब रुपया आलमी इदारनि ॾिना, केतिरा अरब रुपया अक़वाम मुतहदा ॾिना, केतिरा वफ़ाक़ी गवर्नमेंट ॾिना, इहा इमदाद घटि में घटि बदीन ज़िले जे अंदरि नज़र नथी अचे। जेकॾहिं इमदाद ॾिसी अची त उहा बदीन जे जेब खाना ग्राउंड ते मौजूदु आहे, उहा हिते जे ज़िले जे मालिकनि जे शुगर मिलनि जे गोदामनि में मौजूदु आहे। माण्हुनि वटि उन्हनि जे घर में उहा इमदाद नथी पहुचे। जेका थैली पहुचे थी उन ते पीपल्स पार्टी जा जेके करता रहता आहिनि उहे ऐं कम होरा पाण में विड़ी चट थिया। हिननि जे अंदरूनी हाल जेके आहिनि उहे अञा माण्हुनि ते पहुता आहिनि। जेकॾहिं साईं हकीम ऐं ईमान सां चवां थो, शासी ईमान सां अॼु हींअर ज़िंदा हुजे, जेको कमु असां न कयो आहे त हू इन्हनि हुजूमनि जे विच में हुजे। जेके रोड ब्लॉक थियनि पिया हुन में साईं हकीम तकरीर कंदड़ ऐं वॾेरनि जा वखा पधरा करे साईं हकीम जहिड़नि किरदारनि जी सॼी सिंध खे ऐं ख़ासि तौर ते असांजे ज़िले खे वॾी ज़रूरत आहे। असीं समूरा भाइर भेनरूं उन किरदार खे अदा करण जे लाइ तयारु थियासीं त जेका बोर्ड अवामी बोर्ड जेका हुकमान खे लोड़ींदी, जीअं अनर सुबुह चए थो हुकमान अवाम जे मथां बोर्डूं आंदियूं, चौथी बोर्ड अवाम आणींदो, उहा अवाम तॾहिं आणे सघे थो जॾहिं अहिड़ा किरदार साईं हकीम अदा कया। ओड़ा किरदार सिंध जा लखे माण्हू, किरोड़े माण्हू इन ज़िले जा माण्हू अदा करण जे लाइ मैदान ते अचनि, अॻिते वधनि त बिल्कुलु उहो अवामी ताक़त जो मुज़ाहिरो, उहो अवामी बोर्ड, उहो अवामी किरदार कंहिं थी सघे थो जेका सवाइ को बि छुटकारो मुमकिन न आहे। कि बोडूं ईंदियूं, कि ज़िलज़िला ईंदा, कि ख़ुशहाली ईंदी, कि दहशतगर्दी थींदी, कि करप्शन थींदी, हिननि जो ही सिस्टम ईअं रहंदो। ऐं साईं हकीम खे इंतहाई अदब सां सुर्ख सलाम पेश करियां थो, अवामी तहरीक खे, पलीअ साहब खे ख़राज तहसीन पेश करियां थो, जंहिं सिंध खे अहिड़ा मिसाली किरदार ॾिना आहिनि। जी